नाज़रीन, अवां सां हिकु अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं त वफ़ाक़ी सरकार सॼे मुल्क में पहिरीं खां 8वीं क्लास ताईं जा स्कूल ईद ताईं बंदि रखण जो ऐलान करे छॾियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद चयो आहे त कोरोना केस वधी रहिया आहिनि, तालीमी इदारा न खोलिया वञनि त बहितर रहंदो। वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद जी सदारत हेठि तालीम खाते जे सूबाई वज़ीरनि जो इजलास थियो, जंहिं में कोरोना ऐं तालीमी इदारनि जी सूरतहाल जो जाइज़ो वरितो वियो। इजलास में फ़ैसिलो कयो वियो आहे त सॼे मुल्क में पहिरीं खां 8वीं ताईं जा स्कूल ईद ताईं बंदि रखण जो फ़ैसिलो कयो आहे, जॾहिं त 9वीं खां 12वीं ताईं जा तालीमी इदारा सुभाणे खां खोलिया वेंदा। तालीम वारे वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद चयो आहे त स्कूल बंदि करण बाबति फ़ैसिलो सूबाई वज़ीरनि जी मुशावरत सां कयो वियो आहे। शफ़क़त महमूद वधीक चयो आहे त 9वीं खां 12वीं ताईं जा क्लास हिकु ॾींहुं छॾे ॿिए ॾींहुं हलाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। 9वीं खां 12वीं ताईं जा इम्तिहान नई तारीख़ तहत थींदा। नई तारीख़ जो ऐलान लाॻापियल तालीमी बोर्ड कंदा, जॾहिं त A लेवल ऐं O लेवल जा इम्तिहान शेड्यूल तहत थींदा।